गंबट में शादी की तकरीब में फायरिंग, ब घोट बाहर मारिजी विया। कचे वारे इलाइक़े में अफ़सोसनाक वाक़ियो, शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील, लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले। गंबट भरिसां शादी तकरीब दौरान फायरिंग, ब सगा बाहर घोट मारिजी विया। कचे वारे इलाइक़े फुल्लू थाने जी हद ॻोठ मेहराणी खोड़ो में शादी जी तकरीब दौरान फायरिंग कई वई। नतीजे में ब नौजवान बाहर घोट 22 वरियनि जो साजिद अली ऐं संदसि नंढो भाउ 20 वरियनि जो आबिद अली पुट अब्दुल रशीद खोड़ो मारिजी विया। इतला ते हद जी पुलिस पहुची लाश कवियल में वठी पोस्टमार्टम लाइ गंबट अस्पताल मुंतकिल कया, जिते कानूनी घुर्जियूं पूरियूं करण बैदि लाश वारसन हवाले कया विया। वाक़े बैदि शादीअ जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं। मारिजी वियल घोटनि जे वारसनि खे बेहोशीअ जा दौरा पवण लॻा। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे।